सब कपड़ा मुबारक लाथो इमाम के शहीद करे संदुल जिस्म से घोड़ा हलाया गया इमाम के शहीद करे संदुल पाक अहल बैतन जी के बाहर कढीजे के पर्देदार खातून जन्नत जू नेणू उनके बाहर मैदान ते वठी कूफे दे वञन पिया जंहिंजे घर में जिब्रील बिना इजाजत जी न अचे ओए शहजादा इमाम ज़ैनुल आबिदीन जी उम्र में के था जन 11 के 13 के कनवरी वडी लिखी आ उम्र नढी उम्र जो आ नौजवान और इमाम ज़ैनुल आबिदीन खे मारण जी कोशिश कयो पर के जो आई बीमार आई छाकम बस इल्म जो न हो खुदा के अहल बैत हलाइणा हा सैयद वधाइणा हा अज ॾिसो असां ॾाहरी आहियूं त ॾाहरी वत में वध मुकीम ॾाहरी नवाब शाह शाहपुर चाकर ऐं वत में वध हिंगोर जा असांजा ॻोठ हिते पंजाब में ॾाहरी कोन मिलंदा सरहद में ॾाहरी कोन मिलंदा इंडिया में ॾाहरी कोन मिलंदा ऐं ॿियनि दुनिया में ॾाहरी न भला ॾाहरियुनि खे छॾियो ॿियूं क़ौमूं वठो ॿियूं क़ौमूं तव्हांखे सिंध में मिलंदियूं पंजाब में कोन्हे कंहिंजे सिंध में पंजाब में अंत सरहद में कोन्हे कंहिं सरहद में अंत बलूचिस्तान में कोन्हे पर अल्लाह ताला नबी साईं जो नस्ल एॾो त वधायो आहे सिंध में ॻोल्ही ते पंजाब में ॻोल्ही ते सरहद में ॻोल्ही ते पर मां चवां थो जबलन में असी व्यासी मिस्र नाइजीरिया जा सैयद नाइजीरिया जबलन में वडा वडा पहाड़ उन पहाड़न जे चोटिन ते खुदा इमाम हुसैन जा बचड़ा रहाया ऐ दुनिया वारन के बुधायो त ओ दुनिया वारो यजीद जी हुकूमत आजी हुई हाने हुकूमत बाक़ियात बेके जी न हुकूमत आहे त हुसैन जी आई हुसैन जी बचड़न जी आ चो सुभान अल्लाह नारन जी हिम्मत करायो टे कढियो